अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सी साहब मां रहीम बख्श पंवर सबका पहिरीं नज़र ईंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। चंडोलियार झंडोमरी में 2 महीननि खां स्कूल में उस्ताद मुक़रर न हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते मोहरम ख़ासकेली, मोहम्मद दाऊद ख़ासकेली, वहीद उनड़ ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाईंदे चयो त स्कूल जो उस्ताद रिटायर थी चुको आहे ऐं 2 महीननि खां स्कूल में उस्ताद मुक़रर नाहे थी सघियो। डीओ टंडोलियार खे पिणु दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर हिन महिल ताईं उस्ताद मुक़रर नाहे थी सघियो। हिननि मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी उस्ताद मुक़रर करे ॾिनो वञे त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाही खां बची सघे। चंडोजाम ओजीडीसी जे कुनर प्लांट जे भरपासे जे ॻोठाणनि जो ॻोठ में सहूलियतुनि जी अणोद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हिन मौक़े ते नेक मोहम्मद कलेरी, शाहिद कलेरी, साहिब खान कलेरी, मोहम्मद रमज़ान डायरी चयो त देह कुनर में एशिया जो 2 नंबर गैस प्लांट आहे ऐं समय ॻोठ आहिनि जंहिं में हज़ारे माण्हू आबाद आहिनि। इंतज़ामिया हितां जे इलाइक़े जी फलाही कम लाइ हिकु डिस्पेंसरी ठाही आहे ऐं ओजीडीसी जे वेलफेयर फंड मां करोड़ रुपया ख़र्च करे 20 बेडनि ते मुश्तमिल हिकु बिल्डिंग जोड़ाई वई आहे जंहिंखे 4 साल गुज़री चुका आहिनि मगर इंतज़ामिया जी लापरवाही जे करे हिते अमलो मुक़रर नाहे थी सघियो ऐं बिल्डिंग खे सैलाब लॻी वियो आहे। असां MNA ऐं MP खां गुज़ारिश था कयूं हिन मसइले जो नोटिस वठी असांजे इलाइक़े में क़ाइम डिस्पेंसरी में फौरी तौर अमलो मुक़रर करे। मटियारी DG सिहत सिंध डॉक्टर जुमन बाउटो पारां मटियारी जे सरकारी अस्पताल जो दौरो करे सफ़ाई सुथराई जो जाइज़ो वरितो। सफ़ाई जे ख़राब इंतज़ामनि सबबि इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार पिणु कयो। DG मुख़्तलिफ़ वार्ड लेबोरेटरियूं विज़िट कयूं ऐं मरीज़नि खे मिलंदड़ तिबी सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। वार्डनि जी विज़िट खां पोइ DHO ऐं डॉक्टरनि सां मीटिंग करे रवानो थी वियो ऐं सहाफ़ियुनि खे मौक़िफ़ ॾियण खां पिणु इनकार करे छॾियो। ॿिए तरफ़ शहरिन जो सिद्दीक़ जहेजो जमील मंगवाड़ अस्पताल ॿाहिरां एहतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त सरकारी अस्पताल जे दौरे दौरान DG सिहत कंहिं बि मरीज़ जा मसइला न ॿुधा। संदनि अस्पताल में करप्शन, बद इंतज़ामी जूं शिकायतूं करण, अस्पताल जे मसइलनि जी निशानदी करण बावजूदु अमलदारनि खां को बि पुछाणो न कयो। टंडो गुलाम हैदर टाउन कमेटी जे मुलाज़िमनि जो 3 महीननि खां पगारूं बंदि। मुलाज़िमनि फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। इन हवाले सां STP अॻवान पीर अज़ीम शाह, मुलाज़िम सितार लाशारी, जुमन पंवर, बशीर अहमद वरिया ऐं ॿियनि टाउन कमेटी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि गुज़िरियल 3 महीननि जूं पगारूं जारी नाहिनि थी सघियूं। टाउन कमेटी जे माहवार 1.25 करोड़ बजट हूंदे बि असां मुलाज़िमनि खे जाइज़ पगारूं खां महरूम रखियो पियो वञे। हिननि चयो त अॻु जीअं इंतज़ामिया ॿीहर असांखे एहतिजाज कैंप क़ाइमु करण ते मजबूर पई करे। हिननि सिंध सरकार खां मुतालबो कंदे चयो त फौरी नोटिस वठी मुलाज़िमनि जूं रहियल पगारूं जारी कयूं वञनि। शाहपुर जानिया भरिसां यूनियन काउंसिल खालसो जो ॻोठ अला वरायो बुगियो में मुबैना बिजली जो ट्रांसफार्मर मां कोयलूं चोरी थी वियूं। चोरी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। हिन मौक़े ते डॉक्टर अख्तर बुगियो, इनायतुल्ला बुगियो, मोहम्मद इलियास बुगियो ऐं ॿियनि चयो त मोरे पुलिस जूं हदूं ॾुआरियुनि जो आमाज घऊं बढ़ियल आहिनि। हर रोज़ फुरन चोरनि में वाधारो अची रहियो आहे। इलाइक़े वासियुनि जो माल तोड़े जानियूं गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। मुतासिरनि ॻोठाणनि SSP नौशरफ फिरोज़ ऐं SHO मोरो खां मुतालबो कयो त फौरी चोरी थियल ट्रांसफार्मर जूं कोयलूं ऐं ॿियो सामान हथ करे ॾिनो वञे, ॿी सूरत में अदालत में वेंदासीं। जरवार वेझो सचल सरमस पब्लिक स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जरवार प्रेस क्लब अॻियां अगवा थियल उबाड़ो वासी मासूम अब्दुल अहद भट्टी जी बाज़ियाबी लाइ मासूम जूं तस्वीरूं हथ में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ उस्तादनि ऐं शागिर्दनि चवणो त हिकु हफ़्तो अॻु उबाड़ो शहर मां मासूम ॿार खे अगवा कयो जंहिंजा CCTV फुटेज बि आहिनि पर ज़िले इंतज़ामिया हिन महिल ताईं मासूम जी बाज़ियाबी लाइ का बि उपाउ न वरिता आहिनि। एहतिजाज कंदड़ जो वधीक चवणो त मासूम अगवा थी के हफ़्तो गुज़री वियो आहे। मासूम जे वारसनि खे आथत ॾियण लाइ तक जो को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो आहे। हिन मुतालबो कयो त मासूम ॿार खे जल्द बाज़ियाब कराए वारसनि मां पैदा थियल बेचैनी ख़तमु कराई वञे। नाज़रीन, हीअ जो ख़बरूं वधीक तफ़सीली ख़बरूं लाइ विज़िट कंदासीं वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो Facebook पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।